अच्छा था सम्झो आम माण्हुनि जे हवाले। अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो पहिरियों ॾींहुं हुयो ऐं इंशाअल्लाह ताला सुभाणे खां अञा हिनखे वधीक एक्टिवेट कंदासीं। ऐं तव्हां पाण ॾिठो 100 खां मथे अॼु जेके आहिनि से माण्हू हिते वीचारा ग़रीब ॻोठाणा इर्द गिर्द जा जेके पसकिरदा जा माण्हू हुआ उहे आया ऐं उन्हनि काफ़ी सारो आइटम्स जेके आहिनि असां वटां घी खंडु जेको बि आहे ऐं रोज़मर्रा जी जेके बि शयूं आहिनि मसाला वग़ैरह उहे परचेज़ कया अथनि। ऐं सुभाणे इंशाअल्लाह हिते फ्रूट जो ऐं मुर्गी जो बि जेको आहे सो स्टॉल हणाईंदासीं जेको गवर्नमेंट जे उन रेट, छाकाणि जो कुझु शिकायतूं जीअं थियनि थियूं त हिते बि उन्हनि खे आवाम खे सहूलियत जे लाइ हिते सुभाणे खां उहे बि काउंटर हिते जेको आहे हणाईंदासीं। बाक़ी पाण ॾिठो रश वग़ैरह जेका आहे सा उहा आहे, माण्हुनि खे काफ़ी बेनिफिट मिले थो। सिंध गवर्नमेंट खे दुआऊं कनि था पिया ऐं इंशाअल्लाह शहर ई ॾिसो काफ़ी ही वेझी असांजी लॻल आहे शहर खां ऐं तक़रीबन थोरे डिस्टेंस ते आहे ऐं इहो ई पैगाम आहे त अचनि हिते। जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का बि कोताही आहे या का कमी बेशी आहे त उन जे लाइ असांखे ॿुधाइनि, असांजो उन्हनि सां ताउन हर वक़्तु आहे। जीअं शहरनि सां ऑलरेडी आहे असांजो शहर में जेको सामान जेको आहे शइ खुर्द जेके अचे वधीक क़ीमतुनि ते जेके वठनि था, इंशाअल्लाह ताला हिते बि जेको आहे सो मिलंदो ऐं डिसिप्लिन सां हिते असां ॾियूं था पिया। कंटिन्यू हले थी पई, कंटिन्यू कार्रवाई बि उहा बि हलंदी रहंदी। जीअं खीर आहे, ॾही आहे या ॿियूं जेके आहिनि पकोड़ा समोसा आहिनि उन्हनि में त काफ़ी फ़र्क़ु अची वियो आहे ऐं उहे नॉर्मल रेट ते अची विया आहिनि। बाक़ी कुझु में अञा शिकायत आहे, जीअं मुर्गीअ जे हवाले सां आहियूं उहे वरी हितां फारिग थी वरी शाम जो असां वरी होॾे मार्केट में वेंदा आहियूं। बिल्कुलु थिए पियो थो। असांखे जेके आहिनि से तमामु सख़्ती सां मथां कमिश्नर साहिब खां हिदायतूं मिलियल आहिनि ऐं असां उन्हनि ते जेको आहे सो कोशिशि कयूं था त वधि खां वधि। कल्ह असां मुंहिंजो मुख़्तियारकार पाण ॿ होटल सील कया आहिनि ऐं हाणे जेकॾहिं को खुलियल हूंदो त उनखे बि जेको आहे सो बख़्श न कयो वेंदो। 5 बजे खां पोइ हर कंहिंखे इजाज़त आहे समोसनि पकोड़नि वारनि खे या होटल वारनि खे पंहिंजी तयारी व्यारी कंदा आहिनि उन जे सिलसिले में उहा जीअं आहे।